रोशन सिंधी स्टूडियो। हल माण्हुनि में थो कम पे त ॻोल्हिया था कोन लभनि ऐं पंहिंजो कमु थो पे त ॻोल्हे ॻोल्हे था अचे लहनि असांखे। अलाह जो निज़ाम अहिड़ो आहे। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। हेॾां हेॾां चाचा हेॾां। अरे रोशन तूं? हा मां चाचा। रोशन तो रद्द करे मारियो आहे मूंखे। मूंखे कहिड़े ॾोह जी सज़ा थो ॾी? छो चाचा छा कयो अथव मां? बच्चा जेॾां थो वञा मां जंहिंखे ॻोल्हियां तूं लभियो कोन थो। जेॾां थो वञा तूं तो घाटे में लॻी। मां तोखे छा थो कयां चाचा? असांखे बसि इहो थोरो तुंहिंजो बूथ वणंदो आहे इन करे ईंदा आहियूं तोखे ॾिसणु। वॾी ॻाल्हि आहे। मुंहिंजो बूथ मुंहिंजी माई खे कोन वणे तोखे कीअं थो वणे? बसि चाचा वणे कोन थो पर हाणे छा कयूं ॾिसणो पवे थो मजबूरी आहे। वॾी ॻाल्हि आहे। सी मजबूरीअ में कंहिंजो मुंहुं थो ॾिसी। वाह वाह। भला ॾे हाल वाल चाचा हिते बीठो आहीं। अरे तुंहिंजो छा वञे? मां हिते बीठो आहियां। छो बीठो आहियां? तूं केरु थींदो पुछण वारो? मेड़े चाचा मां पुछां थो कंहिं चिड़ी छाजे लाइ थो? ॻाल्हि चिड़ण जी थो करी। हिते छो बीठो आहीं? भला ही रुमाल कॾहिं वरिती? अरे हथु कढ। तुंहिंजो छा वञे रुमाल में? सफ़ा को चाचा बकील थी वहीं ॾींहों ॾींहुं बकील थींदो थो वञी। भला ॾे हाल वाल या टोपी वरी कॾहिं वरिती अथई इहा? अलाह टुवाल कॾहिं वरितो अथई टोपी? बाबा तुंहिंजो छा वञे? छॾ टोपीअ जो नालो न वठि। चिड़ न चाचा चिड़ न। बटण बि सुठा हणाया अथई। या हुसे कहिड़े मां फासी थी? टोपी घणे टुवाल कॾहिं बटण? बाबा छो थो छितो करी? छितो हाणे मां तोखे छाजे लाइ कंदुमि चाचा? मां त तोखे ख़ाली ईअं ॾिसां थो त आहीं कीअं ठहियल चाचा। बसि यार तूं चिड़ाई थो। ठहियल कीअं आहे? जहिड़ो बि ठाहियो अलाह ठाहियो। उहो त अलाह ठाहियो अथई बेशक पर छा विंजी विंजी आयो ई न? अलाह वरी विंजी आयो आहे। विंजी अचां न अचां तुंहिंजो छा वञे? तूं केरु आहीं बाबा? बाबा माण्हू सुबुह जो निकिरंदो आहे न त माण्हू विंजी निकिरंदो आहे न। हाणे मां सुबुह जो आयुमि घरां त मां विंजी निकितुमि। तोखां पुछा थो कयां छो थधि लॻी पिया न। घणा माण्हू वरी हींअर थधि में विंजण खां लाइराइनि था। अच्छा न न बाबा मां विंजा ई कोन। बसि तुंहिंजो छा वञे? मां विंजंदो ई कोन आहियां। हाँ घणनि महीननि खां कोन विंजंदो आहीं चाचा? साल खनि थी वियो आहे विंजो ई कोन आहियां। मां बि चाचा सर लाकू धप किथां बि अचे। वरी धप थी अचे तूं खाईंदे पादर मुंहिंजे था मां वञा। छो चाचा पादर खाईंदो? अरे चिड़ाई छो थो मूंखे तूं? चाचा मां कोन थो चिड़ायां तोखे। जेका ॻाल्हि आहे हक़ीक़त उहा मां तोखे ॿुधायां ही पियो। हक़ीक़त आहे। चाचा कावड़ न कर चाचा कावड़ न कर। थधो थी शेपर त ॾिस केॾा वॾा अथई हरू बकील थो थी। या हुसे बि शेपर बि ताला ॾिना आहिनि न। हा अला ॾिना अथई पर असली अथई न? असली अथई नकली अथई? हा हुसे असली नकली में तुंहिंजो छा वञे? हीअ असली आहे न। जवान आहियां ॾिस त सही केॾा शेपर हा आहिनि। मूंखे मोला ॾिना। तूं छो थो सड़ी? न सड़ां कोन थो पर ॾिसां थो छा पर घणा वधी विया अथई अॻे खां बि। बसि वरी वधे पर हे पादर खाईंदो मुंहिंजे तां वरी वधी विया आहिनि। वरी नंढा चरियो छो ई छा? चाचा इहो रुमाल हिते कोन थो ठही हिते हुजे या न पोइ ठहे या? चाचो चिड़ी पियो चाचो चिड़ी पियो। अरे चाचा सॼो कमु ख़राब करे छॾी न। जल्दी कर पैसा कट बची रहे। चाचो चिड़ी पियो। छो? हाणे कोन चिड़ंदो चाचो तूं चिड़ी पियो? अरे रोशू हे छाजा पे पैसा वठीस? चाचा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। ॿुधा बा। मां बशीर सां रखी शर्त 1000 रुपया। बशीर पियो थिए चाचो कोन चिड़ंदो पर चाचा तूं चिड़ी पिए शर्त मां खटेसि। हाँ